दिया है। पोहा जी जोरदार ताड़ुन में गिव अ बिग हैंड फॉर हुमेरा चन्ना एंड बादल भाई। बादल भाई का वेलकम चौथा हथ मत करे जोरदार ताड़ी जोरदार ताड़ू जोरदार हथ ताड़ू मत करे। लखे करोड़े मुबारकों तहां के कीअं पियो फील थे मैडम ऐं हिन वक़्तु ही नाज़रीन हाज़रीन अव्हां खे ॾिसनि पिया एल्बम जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं त तव्हां शेयर कंदा हलंदो पर हिन वक़्तु उहे को लम्हा उहे यादूं जेके 2.5 साल तव्हां हिन एल्बम ते महिनत कई ऐं उन एल्बम इहो रंग लातो आहे जंहिं हिन सॼी दुनिया जे साम्हूं असां ओपनिंग पिया कयूं। जी मां इहो चवणु चाहींदुसि त अदा बादल जेकी धुनूं ठाहियूं ऐं जेकी अदा शाइरी कई आहे सोलंकी साहब त ई अॼुकल्ह जे दौर में तमामु घटि नज़र थो अचे त एॾी सुठी शाइरी जे क्लासिक शाइरी में आउं शुमारु कंदसि ऐं धुनूं बि अदा बिल्कुलु मुंहिंजी जीअं आउं ॻायां थी ऐं जेको मुंहिंजो स्टाइल आहे सिंगिंग जो इहे घटि हूंदो आहे त मौसीकार आर्टिस्ट जे ऐन गले जे मुताबिक़ उनजी धुनूं ठाहे ऐं उनखे सिलेक्शन करे सिलेक्शन ते पूरो लहे ऐं स्पेशली मिज़ाज जे मुताबिक़ बिल्कुलु बादल राई साहब तव्हांखे स्टेज ते भलीकार चऊं था ऐं हुन सां गॾो गॾु हिन 2.5 सालनि जी महिनत अॼु इहो रंग लातो आहे जो मैडम हुमेरा चन्ना तव्हां सां गॾु आहे तव्हां असां सां गॾु आहियो असां सां गॾु हीअ ऑडियंस आहे 2.5 साल हेमंत साहब जी शाइरी ते तव्हां महिनत कई ऐं उन जो फल ओपनिंग सेरेमनी ईद जी ख़ुशियुनि में छा चवंदो हिन सॼी ऑडियंस खे नाज़रीन खे हाज़रीन खे। भाउ सभ खां पहिरीं त आउं पंहिंजे सिंध चैनल खे जेको आहे सो वाधायूं चवां थो। शुरू खां वठी जेको आहे मुंहिंजे ख़्याल में आउं सम्झां पियो त सिंध टीवी जेको आहे उहो सुठा आवाज़ जेके आहिनि उहे तलाश कया आहिनि सुठी शाइरी तलाश कई आहे तक़रीबन त जेको हींअर मूंखे जेका ख़ुशी महसूसु थिए पई सभ खां अवल त मूं जीअं साईं अमन साहब खे पढ़ियो त उन में मूंखे जेका शाइरी उहा पोइट्री जेका नज़र आई त मुंहिंजो छो न यार हीअ त असांखे को शेख हयाज़ जो ॿियो रूप नज़र पियो अचे त इन माण्हू ते छो न महिनत कजे त मूं बाक़ाइदे जेको आहे उन माण्हू ते महिनत शुरू कई ऐं उन खां पोइ मूं सोचियो त हाणे इहो एल्बम त मूं कंपोज़ करे छॾियो पर आऊं को वरी हिन असांजे मुल्क में पंहिंजे पाकिस्तान में को हिकु अहिड़ो आवाज़ु ॾिसां जेको मैडम नूरजान खां पोइ जेकॾहिं मूंखे नज़र आयो त मुंहिंजी भेण हुमेरा चन्ना नज़र आई ऐं मूं इहो सोचियो त मुंहिंजो इहो एल्बम जेको आहे उहो पंहिंजी भेण हुमेरा चन्ना सां गॾु कंदुसि। तव्हां सभिनी जी हिकु ॿीहर ज़ोरदार ताड़ियूं हूंदियूं हुमेरा चन्ना ऐं बादल रहे। चल 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 पायल पेरन मंझ वजे।
झन 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 पायल पेरण मंझ वजे झनन झनन झन 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 पायल पेरण मंझ वजे झनन झन 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 पायल पेरण मंझ वजे झनन झनन झन 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 पायल पेरण मंझ वजे लताड़े आय गहेली घर घर दे करो कोठ लताड़े आय गहेली घर घर दे करो कोठ लताड़े आय गहेली घर घर दे करो ओ घर घर दे करो झन झन पायल पेरण मंझ वजे